ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह हिकिड़े प्राइवेट बस जे अॻियां सभु माण्हू हेठि बीठा हुआ। हिकिड़ो प्रेस रिपोर्टर पहुची वियो, चई वञ असां ॾिसूं था माण्हुनि में कहिड़ी सेवा जी भावना आहे, माण्हू केतिरे क़दुरु रहम दिलि आहिनि। ईअं इंटरव्यू ॾेई करे लाइव इंटरव्यू वठे थो करे। त हिकु माण्हू खां हुते बीठो, हुन माण्हू खां पुछे थो, भई तूं लाइव वेठो वञी हिन में टीवी ते त तुंहिंजी लाइव वेठो हली, मूंखे असांखे तोखां कुझु सुवाल था पुछूं त असांखे ॿुधाए। चई हा पुछो भले। चई अगरि तुंहिंजे बस में केरु लेडी चढ़े त तूं हुनखे पंहिंजी सीट ॾींदे? चई न मां न ॾींदुसि। त थोरो प्रेस वारो वाइड़ो थी वियो, चई कमाल थो करे। चई अगरि केरु ॿुढो तोखां सीट घुरे ऐं सॼी बस फुल हुजे त तूं हुनखे सॼी सीट ॾींदे? चई न मां न ॾींदुसि। वाइड़ो वाइड़ो थो थी वञे, कमाल आहे भाई, कीअं थो चई करे। चएसि तूं सुभाणे काई प्रेग्नेंट लेडी अचे त तूं छा हुनखे पंहिंजी सीट ॾींदे? चए थो न मां पंहिंजी सीट न ॾींदुसि। हिनखे ॾाढो गुस्सो थो अची वञे, चए थो कमाल थो करी, तुंहिंजे दिलि में काई रहम रहम काई शइ आहे ई कोन, हीअ कीअं थो करे सघीं तूं? चए थो चरिया पहिरीं पुछ त सही मां केरु आहियां, सिधो इंटरव्यू वठणु शुरू थो करे छॾी। मां बस जो ड्राइवर आहियां, मां पंहिंजी सीट ॾींदोमांसि त बस छा तुंहिंजो पीउ हलाईंदो? चओ साईं राम।